नाज़रीन ख़बर अवां सां शेयर कंदालू। नवाब वली मोहम्मद जे ॻोठ ख़ुदाबख्श माछी में माछी बिरादरी जी बिंदुरीअ में संगावती तकरार तां झेड़ो थियो आहे, जहिड़े में हिकु ॼणो सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवांखे ॿुधाईंदा हलूं, गोली लॻण सबबि गुलशेर माछी ज़ख़्मी थियो आहे, अस्पताल दाख़िल थी वियो आहे, जंहिंखे धुरिन में छिकताण बरक़रार आहे। आगाह कयूं पिया नवाब वली मोहम्मद मां ॻोठ ख़ुदाबख्श माछी में माछी बिरादरी जे बिंदुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो थियो आहे, जहिड़े में गोली लॻण सबबि गुलशेर माछी सख़्त ज़ख़्मी थियो आहे। मूंखे आगाही ॾींदा हलूं। अहम ख़बर आहे नवाब वली मोहम्मद में ॻोठ ख़ुदाबख्श माछी में माछी बिरादरी जी बिंदुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो थियो आहे, जहिड़े में हिकु ॼणो सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। गोली लॻण सबबि गुलशेर माछी ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। धुरिन में छिकताण बरक़रार आहे। अपडेट कयूं पिया नवाब वली मोहम्मद मां ॻोठ ख़ुदाबख्श माछी में माछी बिरादरी जे बिंदुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो थियो आहे, हिकु ॼणो सख़्त ज़ख़्मी थियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़ख़्मी गुलशेर माछी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।